ॾाढी सुठी ॾाढी माना जेको आहे मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी यूनिवर्सिटी जे तव्हां छोकिरनि सां मिलिया हूंदो त उहे तव्हांखे कीअं लॻा नंढड़ियूं मुंहिंजे ख्याल में मिलियूं हुजनि त उहे बि कीअं लॻियूं ॾाढो माना जेको आहे मूंखे ख़ुशी थी छो जो पंहिंजा सिंधी हुया ऐं तक़रीबन असां सिंधी वरी कुर्बाइत बि घणा हुआ उन जे करे ॾाढो मूंखे त ॾाढो माना सुठो फील थियो मां आयसि मां चयो थोरो घुमंदसि फिरंदसि वरी हिननि छोकिरनि जो डिपार्टमेंट जो ॾेखारिया त मां त यहाँ माने वात बोधोश वियो मुंहिंजो मां चयो हे त भई वॾा डिपार्टमेंट लॻा पिया हिते अरे पर हाणे तव्हां हिन पॉइंट में आया आहियो जंहिं यूनिवर्सिटी जे हिसाब सां या ॿाहिरि जे हिसाब सां तव्हांखे पॉइंट कीअं लॻी पॉइंट ख़ासी आहे बसि यूनिवर्सिटी मेराण वारनि पोइ चङी आहे छो मेराण वारनि में त अलाह पना अॼुकल्ह जेको वाक्य ॿुधो आहे त मां त माना इहो सम्झो तंदड़ जी वियसि नी हा इहो जेको थियो आहे त बसि थोरो पंहिंजो ख़्यालु कंदा कयो हिन पॉइंटनि में चढ़ण महिल बि हिते वेठा आहियूं हिन जे करे त माना नंढड़नि जो ख़्यालु करियो तॾहिं त गेट ते बीठा आहियूं ज़बरदस्त बसि अलाह तव्हांखे जेको आहे अजुर ॾे अबा आमीन आमीन छा न अबा वॾनि माण्हुनि सां न मिलंदी आहे ग़रीब माण्हू खे केरु थो लेखे पियो मासी जेको आहे ट्रम्प सां मिलंदी आहे डायरेक्ट ट्रम्प सां त मुंहिंजी यारी आहे नी बाबू त हाणे वरी बि इहो आहे मथे इहो ॿुधायो तव्हां हिते जंहिं महिल आयो तव्हां छा एक्सपेक्टेशन कई हिते दाऊद में तव्हां वेंदो हा पोइ तव्हां कीअं फील कयो त छा हुई तव्हांजी एक्सपेक्टेशन Which type of environment will you found? अब अंग्रेजी न ॻाल्हि मूंखे अंग्रेजी ईंदी कोन थी ट्रम्प सां बि मां सिंधी में ॻाल्हाईंदी बसि इहो हुयो त माना छो जो छोकिरनि खे त पहिरियों ई ॿ टे खे सुञाणींदी हुअसि नी बाबा त इहो हुयो त सुठा हूंदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुर्बाइत हूंदा ॿियो मां सोचियो त कोई जुलूस वुलूस लॻा पिया हूंदा पर अहिड़ो कुझु बि न हुयो मिड़ेई ख़्वार कयो अथव दाऊद खे हरू भरू फ्रीअ में इहे बि कोन्हे हाणे